कराइनि था ऐं ॿारनि जो मुंहिंजा 3 ॿारड़ा आहिनि मुंहिंजे ॿारनि जो केस हले थो मूंखे यकीन आहे त मूंखे पंहिंजा ॿार मिलंदा कोर्ट में। ॿार कंहिं वटि आहिनि? उन वटि न मुंहिंजे मुड़ुसु वटि पीरे वटि। अॻियो मुड़ुसु आहे? जी। उहो किथे हाणे? हिते ई कनकोट शहर में रहे थो। धमकियूं केरु ॾियनि था? उनजो मतिलबु जेको उहो पाण एतिरो नथो ॻाल्हाए असां कोर्ट में वञूं था उन्हनि जूं ज़ाइफ़ां पाण जेका उते रस्ते में माण्हू बीहाइनि था मारण जी धमकियूं ॾियनि था ऐं पंहिंजी मासी माइरियुनि जो ज़ाइफ़ुनि जो इस्तेमालु करे पोइ असांखे न घर अची करे इरफान अली जी FIR करायूं अथऊं कूड़ियूं FIR। तव्हां कंहिं सां शादी कई आहे? मां इनाम गोले सां। ॿार तव्हांखे कहिड़े पहिरें मुड़ुस में न इनाम में? पीरे मुनी। पहिरें मूं? जी। तूं केरु आहे इरफान अली? भट्टी नी। इरफान अली भट्टी आहे? जी। इनाम गोलो आहे? जी। हाणे तव्हां छा था चओ? मां चवां थी मां पंहिंजा ॿार वठंदमि मां इनाम गोले सां गॾु रहणु चाहींदी। ही पीरे मुड़ुस का तलाक वठी करे 4 महीना दारुलमान में वेठी। दारुलमान का पोइ जेको हिनजो केस हलियो केस का पोइ जेको आहे हिनजी तलाक थी। तलाक खां पोइ सीशन जज हिन खे रिलीव कयो ऐं पंहिंजो जेको आहे सो पीउ जे हवाले कयो। हिनजो जेको असल पीउ आहे सूमरो आहे राजनपुर जो। तो पुलिस कस्टडी में वञी जेको आहे पीउ जे हवाले थी। पीउ खां पोइ हिन मूंसां निकाह कयो। निकाह करण खां बाद में जेको आहे सो ही बाद में हिनजी जेके मुड़ुस पार्टी हुई बाद में थिया त बाबा असांजो जेको आहे सो असांखे एवज़ो ॾे फिलहाल मां बाबा मां तव्हांखे एवज़ो छाजो ॾियां। उन खां पोइ SP साहब वटि बि पेश थिया। साहब भी मूंखे जेको आहे इंसाफ़ ॾिनो। साहब उनखे कूड़ो करे छॾियो त बाबा जॾहिं हिकु तलाक शुदा त उन खां जेको आहे सो तव्हांखे एवज़ो असां छाजो वठी ॾियूं। उन खां बाद में पोइ वरी जेको आहे सो ही कोर्ट में विया। कोर्ट में वञी करे कूड़ी पटिशन दाख़िल कयूं त असांजे घरनि में घेरी करे इनाम ॻोल्हियो उनजो बि को बि सबूत न मिलियो। असल में सिधी ॻाल्हि इहा ई आहे त उन में मुंहिंजे ख़िलाफ़ु जेको आहे FIR दाख़िल थी वई ऐं उहे पाण कोन था ज़ाइतनि उहे सिर्फ़ु लेडीज़ खे इस्तेमालु कनि था। जेकॾहिं का बि फायरिंग थी आहे का बि ॻाल्हि थी आहे उते मालो आहे वाणको मालो आहे मुमताज़ माले में पूरा वाणिया रहंदा आहिनि। केर बि कोन थो गवाही ॾिए त बाबा वाक़ई राति जो 1 बजे हिते फिलानी तारीख़ में का फायरिंग थी आहे कुझु बि थी आहे लेकिन हे सिर्फ़ु लेडीज़ जो सहारो वठी करे कूड़ियूं FIR कराइनि था। इहा SP साहब खे बिल्कुलु ख़बर आहे। SP साहब मां पाण पेश थियुमि ऐं पंहिंजी घरवारी सां गॾु उहो बि मूं वटि कागज़ मौजूदु आहिनि ऐं जेको सीशन कोर्ट मूंखे पटिशन ॾिनो हुयो त इनाम खे जेको आहे प्रोटेक्शन ॾियो उहो कागज़ आर्डर कापी बि मां सभु कुझु मौजूदु आहिनि जेके सीशन जज मूंखे जेको आहे सो प्रोटेक्शन ॾिनो उनजे बावजूदि वरी मुंहिंजे मथां कूड़ी FIR थी वियो। हे बाक़ी सीशन जज जो पंहिंजो आर्डर आहे हफ़्तो 2 हफ़्ता पहिरियां वरी उन खां बाद में पटिशन जेको आहे वियो त इनाम गोलो असांजे घर में घिरी करे सिर्फ़ु मसइलो इहो ई आहे शादी वारो आहे। ही जज साहब जा पंहिंजा आर्डर आहिनि ऐं हिकिड़ो ॿारनि जो केस हले थो उहो 5 तारीख़ ते रखियल आहे। उन में जेकॾहिं असां कोर्ट वञूं था त उन्हनि जा पोयां माण्हू शिकारपुर को घुराए करे असांजे रस्तनि ते विहारनि था। यही बात सारी उर्दू में बताओ। आप अपनी वाइफ का नाम बताओ और जो मुखालफिन है